शदात कोट के करीब हाकिम शाह के बाईपास पर नेवाई गांव कंडी के रहायशियों का मकामी वडेरे के मजालिम और जुल्म सितम के खिलाफ कुरान पाक हाथों में उठाकर एहतजाजी मुजाहरा करके सख्त नारेबाजी की। उनका कहना था कि इस कुरान पाक के सदके हमारे साथ इंसाफ किया जाए। बहादुर खोसो मंगण हर मुलवेस सेवा मां खे चई छोकरी मोटाए दे, मां इनकार कई में मां चयो हाणे छोकरे जो नग थियो मां कीअं मोटाए ॾियां। चई न मोटाए ॾींदे हाली त पंहिंजो पाण ॾिसंदे। अबा इहो हुननि सां मुलवेस थी मीरो खान जो पुलिस आयो, हबीबुल्ला एस आहे, मां सां ज़ुल्म कयो, मुंहिंजे बच्चनि खे धक, मां हिनखे धक, अब असांजा लटा दटा पाड़े असांखे ज़लील करे सब पंज घर जा सामान खणी विया आहिनि। असां ज़ुल्म आहे नाका क़ुरान जे सदके इंसाफ़ कयो वञो। इहे मुलवेसी जे करे मुंहिंजे बच्चनि खे धका, मुंहिंजे नुंहंनि खे धका, असांखे घी लियाऊं, असांजा लटा फाड़ियूं, असां पोती वेड़े माइटनि वटि पातासीं, असां सां ज़ुल्म थियो आहे। नूरला खोसो ऐं ॿिया चंद खोसा जेके बि आया आहिनि 50-60 खोसो वठी असांजो लॾो अन्न धन असांजो जेके बि सामान हुयो सभु खणी विया। 5 घरनि जो सामान हुयो, तंहिंमें सोन हुयो, ॾाज ॾावण हुयो, जेके बि नियाणियुनि जा हुया सभु सोलर प्लेट सभु सामान खणी वियो मंगण वारनि सां मुलविस थी। हाणे बि असां जेके वकील कयूं था त उहो वकीलनि ॾे वञे थो, पोइ कहिड़े बि हिसाब सां वकील जेके आहिनि फिरी था वञनि, सम्झे थो, उहो बि फिरी वियो। इंसाफ़ थिए। असांजा हाणे बि ॿार भरोसो करे बीमार आहिनि, ॿार माना मरण ते आहिनि, 2 ॿार छोकिरा। इहो बि चवां थो मुंहिंजे ॿार मुआ आहिनि त इन में बहादुर खोसो नूरला ऐं जेके बि आहिनि मंगणहार उहे मुलविज़ आहिनि। उन्होंने IG सिंध DIG लाड़काना SSP कंबर शदात कोट से मुतालबा करते हुए कहा कि खुदा के वास्ते हमारे साथ इंसाफ करते हुए हमें तहफ़्फ़ुज़ दिया जाए। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदात कोट।